जो दरिया। नानी सियाणी तू सजे गोठ में वनी बुकीअ जो सॾु ॿुधाए अच। सुभाणे शाम जो असां बुकी विझंदासीं। अमा नज़ीरा भला सुल्तान वारन खे त सॾु ॿुधाए अचां न। तू वनी सजे गोठ खे ॿुधाए अच। कोई खाए तो कोई नथो खाए, वो उन्हनि जो कम आ। असां जो कम आ सजे गोठ खे ॿुधाइण। भला नज़ीरा उन जादू खे भी सॾु ॿुधाए अचां न। चयो न नानी त सभिनी खे ॾेई अच। बस को तू छुटा लाई जाड़े वारन खे सॾु ॿुधाइण जी का ज़रूरत न आहे। उन्हनि जो छोरो मिठल असांजी इज़त में अखियूं थो विझे। ऐसा काज जे विच में उनखे विहारियो। असां एतिरा बेगरत न आहियूं। अब आलम को जेको तुंहिंजो हुकुम जंहिं खे चवी त मां उनखे सॾु ॿुधाए अचां। हुन घर खे छॾे बाक़ी सॼे ॻोठ खे ॿुधाए छॾियो। हा हा बा जेको तू चवंदे उन्हनि घरनि खे मां सॾु ॿुधाए ईंदसि। त पोइ नानी सियाणी देर न कर, हींअर ई वञ, पर याद सां को बि घर न रहिजांइ। ॻोठ जे सभिनी घरनि खे सॾु ॿुधाए अच। ऐं नज़ीरा तू बेफिक्र थी। रानी दे खबर चिरकी थी केड़ो अंदर में चोर विहारियो थई। चोर? केड़ो चोर? मां तो चवां त अंदर में केड़ी बियाई थई जो मुखे दिसी तुंजा शिरक निकरी था वञन। रात डी मारी पियो वो तोखे दिसी शिरक न निकरंदो। हाणे छॾे न खबरुन के यो बुधा तो बगो स्त्री क्यों थई। अन्या नाहे कयो। हां बोत पर मां जो तोखे चई वियोस सब कम छॾे पेरिया मुझो बगो स्त्री कजाए। बिजली न हुई तो मां छा किया। सुबह को वठी बिजली हुई ऐं मुसा कूड़ थी ॻाल्हाई तो बिजली कोन आई। जे वक्त बिजली आई हुई उन वक्त मां मानी पई कई। मूं तोखे चयो हो न सब कम छॾे मुझा कपड़ा इस्त्री कजाए। मानी मु तव्हां लाइ पे कई पांजे पेट लाइ न। वरी बात हाणे को मुड़ी कोन थी। अज मां तुंजो साह कढंदुसि। मलारा 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 उतवर चाची 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 मलारा अल्लाह जो वास्ते छॾे बरती चल पराई छोकरी को मां तो परे थी मासी परते थी। अब आयो पोती मेड़ ते छॾे। मासी जे करे छॾियां थो न त अॼु मां तुंहिंजी पुठीअ तां खल लाहे छॾियां। अबा कुछ खुदा जो खौफ कर। ये भी तो जी इंसान आहे, हिन के भी जीण जो हक आ। छो इन मासूम जे पोए हथ धोई पयो आ। छा कयूं चोरन के। भागा छोरा। आई हेडा हेडा पी माई पी वनी काडे तेडा जी जादो माई सदको ने। अरे गाल तो बुध याखड़ कंदी काडे पई वनी। तोके खबर नाई छा जादो सड बुधाइण पे वना सड सुबाणे छोकरी के वनवा में विहारींदासी। शाबाश थई माई। आई मुखे सड देण का सवाई अगते निक्यो थी वनी। मालकन जो जलियल आहे त जादो वारन के सड ही ना बुधाइणो। आई छा ये छा जी असा जो सड ने नज़ीरा झले छड्यो आ। नज़ीरा ने आलम झलियो आलम तनी जाने वारन जे घर के सड ना बुधाइणो। गोठ मा ने काली जणिया नन के इयो आलम न्याय गोठ जो चंगो नाए तो जो हल्यो आ बेचारो सा के वरी गोठ ने काली जण सा त कियो तो ने काली दे। चंगे जे घर मा संगु बतो अथस। हां आध मिलके त मालिक थियो भलाने आलम खान के चंगे थने में का दे लगंदी छा। आयाने छायो जादो आहे मुई जो सहारे बाग गल न छोरी सा निकाह विची घर वी तो हलने तू हल हली आ बेचारी सड देण हलने हल मां बिमरानी सियाणी आ विच देर थे पके में पानी आ सन्याला बेचारी वती आए सड हां निकाह तो विचे दिस तो चाची कया। मां तव्हां वटि हली इन करे आयो आहियां त असांजा वार तव्हांजे पेरनि में आहिनि ऐं अदी जे करे असां तव्हां सां कुझु कोन था सघूं। इन करे मां हली आयो आहियां तव्हांखे सम्झाइण जे लाइ।
त मिठल ऐं असांजे विच मां तव्हां निकिरी वञो। आलिम खान मूंखे बि तव्हां सां दुश्मनी करण जो को शौक़ कोन्हे। त पोइ मिठल ऐं असांजे विच मां तव्हां निकिरी वञो। मां तव्हांजे ऐं मिठल जे विच में न आहियां। जेकर मिठल असां वटि अचे थो त पोइ मां उनखे धिका त कोन ॾींदुसि। ऐं हा, मिठल जेकॾहिं असां सां गॾु हूंदो ऐं तव्हां झेड़ो कंदव त माठ करे असां बि कोन वेंदासीं। इन जो मक़सदु त तव्हां मिठल जे करे असां सां झेड़ो कंदव। मिठल त छा, पर जेकॾहिं असां सां कारो चोर गॾु हूंदो, उन सां खान खान जो पुटु झेड़ो कंदो न, उन सां बि विढ़ंदासीं। मुंहिंजी दुश्मनी तव्हांखे महांगी पवंदी सुल्तान, महांगी। तव्हांजी दुश्मनी मूंखे केतिरी महांगी पई आहे उहा मूंखे ख़बर आहे। अड़े तव्हां पंहिंजो सिर बचाइण जे लाइ पंहिंजी भेण जो असांखे संग ॾेई मूं मां जान छॾाई आहे। सुल्तान, पंहिंजी ज़बान बंदि रख। आहिस्ते बादल, आहिस्ते, छो त कुतनि जी भौंकार ते मूंखे चिड़ लॻंदी आहे। तव्हां मरंदो पर मरंदो कोन। अड़े असांजो खून तव्हांखे बख़्श आहे, मारे वञा असांखे। पर शायदि तोखे इहा ख़बर न आहे त आलम खान उहो दरियाव आहे जिथों वहे बाटो ठाहे। हाणे जेको बि असांजे मिठल जे विच में ईंदो उहो लुड़ी रवानो थींदो। मां तोखे आख़िरी दफ़ो सम्झाइण आयो आहे, पंहिंजो फर्ज़ थो पूरो कयां। जे मिठल ऐं असांजे विच में तूं आहे त मिठल खां पहिरियां तव्हांखे गोलियूं मारंदुसि मां। ॾेई मूं मिठल खे नथो सघी, वरी दॿाइण आयो आहे सुल्तान खे। चाची, तव्हांखे त राणीअ खे इजाज़त ॾियणी पवंदी। आख़िर भाउ जी शादी अथसि। मां बि घर में अकेली आहियां। गॾु हूंदी त कमकार में हथ हमराई कराईंदी। अदी मुंहिंजे वस में हुजे त मां राणीअ खे पूरो महीनो मोकल ॾेई छॾियां, पर मुंहिंजे छोकरनि जी त तोखे ख़बर आहे उहे मोकल किथे ॾींदसि। त पोइ चाची, छा राणीअ खे तव्हां इजाज़त कान ॾींदव? अचे मल्हार ऐं सुल्तान त मां उन्हनि सां ॻाल्हाए ॾिसां। चाची, मां त राणीअ खे वठण आई आहियां। चाचा, तव्हां ईअं न कयो। न्याणियुनि मथां मार नाहे हूंदी। मुड़ुस माण्हू पाण में विढ़ंदा आहिनि। न्याणियुनि खे घर में विहारण में भला तव्हां कहिड़ी दुश्मनी था निभायो? अम्मा, असां इन ॻाल्हि खे सम्झूं था, पर असांजा छोरा इन ॻाल्हि खे नथा सम्झनि। चाचा, छा तव्हांजा छोकरा वॾनि जो चवण बि नथा वठनि? अम्मा, तूं हाणे राणीअ खे भली वठी वञ, राति बुकी विझी पोइ छॾे वञजांसि। न चाची, मां ईअं न वेंदसि जेसिताईं मल्हार मोकल नथो ॾे। मां मल्हार खे मां सम्झाईंदुसि, तूं वञ पुट वञ। चाचा, मल्हार जी त ख़बर अथई न, अचण सां ई कुझु पुछंदो न ॿुधंदो, बसि लठ खणी शुरू थी वेंदो। हुनखे मुंहुं मां ॾेई वठंदसि। भाउ जी शादीअ ते तूं वञ अम्मा। अच राणी, त हलूं, देर थी वई आहे। अलाह साईं भलाई कंदो। उथी उथी काॾे थी वञी? अदा जी बुकीअ ते। कंहिंजी इजाज़त खां सवाइ थी वञी? अबा, हिनखे मुंहुं मोकल ॾिनी आहे। मासी तो त मोकल ॾिनी, पर हिन मौत पर मूंखां पुछो। पुट न पई वञे, पर असां ज़बरदस्ती हिनखे चयो त तूं भले वञ, असां मल्हार खे सम्झाए वठंदासीं। मल्हार, जॾहिं वॾनि मोकल ॾिनी आहे त पोइ तूं वात बंदि रख। तूं जो असांजे विच में छा वञे? हल तूं अंदर हल। वॾी आई आहे शादी में वञण वारी। हल। अबा, ॻाल्हि त ॿुध अबा। हा परे थियो। हिनखे मां शादीअ ते कोन छॾींदुसि। हल कमरे में अंदर। मां चवां थो इज़त सां कमरे में अंदर हल। वॾी आई आहे शादीअ ते वञण वारी। हल अंदर। हल बकरी धनारन जा दर। अबा छॾे साला, अबा छॾे। बजी कमरे में वेहारे छॾंदो। हल बदती मुझाती दी सी। हल अल्लाह साए घर मां निकल। एहसासन जे हेॾे सफ़र में, एहसासन जे हेॾे सफ़र में, घड़ी घड़ी नोघा, घड़ी घड़ी नोघा। हीअ दुनिया दर्दन जो दरिया।
है सियाणी मूंखे त ॻाल्हि कंदे बि शर्म थो अचे पर वरी बि मुंहिंजो फर्ज़ आहे त तोखे होशियार कयां। इहो छोरो मिठल आहे न तो वारी छोरी दुआ जे मथां सिर्फ बाज़ वारा लामारा ॾींदो थो वते। जेसि ताईं शादी नथी थिए न तेसी ताईं पंहिंजूं अखियूं खोले रख। ईअं न थिए जो इहो छोरो मिठल किथे तुंहिंजे अची रधे पके में पाणी विझूं हलियो वञे। अलाही न कंदो माई, अॻु में ई घणी ख्वार थी चुकी आहियां। हाणे त मिठल खे अहिड़ो मौक़ो ई न मिलंदो। पहिरियां त असां हुनखे पंहिंजो सम्झी हुन ते भरोसो कयो। असांखे कहिड़ी ख़बर त जिते खाईंदा उते ई थुकींदा। बानो बेगम भला जाड़ी ऐं जादो जी औलाद मां कहिड़ी उम्मीद रखे सघिजे थी? हा माई, चवंदा आहिनि न त कांवनि जा बच्चा कांव थींदा आहिनि। ऐं इहा ॻाल्हि मूं पंहिंजे दिमाग़ में न विहारी ऐं मिठल मथां भरोसो कयमि। छोकिरो पंहिंजो आहे, ग़रीब आहे, मिसकीन आहे ऐं घर अचण जी इजाज़त ॾिनमि। पर हाणे घर में पेर रखे त जुती दुनाड़ वारी ॾींदीमांसि। मल्हार जी मजाल जो तो धेका ले घर में कढियो अथसि ऐं अदी राणी खे बि इजाज़त न ॾिनी। मल्हार राणी जो मुड़ुसु आहे, जेकॾहिं उहो मोकल नथो ॾे त उहा हुनजी मर्ज़ी आहे। हुनखे असां छा था करे सघूं? चाचा न्याणी मार न थींदी आहे। जे एतिरा ठाहूका आहिनि न त असां सां विढ़नि। सॼो ॾींहुं असां ॿाहिरि था घुमूं, अची बंदूक खणी असां सां विढ़नि न। बाक़ी उहो किथां जो इंसाफ़ आहे त अधी खे इजाज़त न ॾियनि। नथा ॾिने राणी खे इजाज़त त उहा उन्हनि जी मर्ज़ी। राणी त सवा बादल जी शादी थी वेंदी। अदा जी त शादी थी वेंदी त अदी जी दिलि ते छा गुज़रंदो? अरे छोरा हथियार खणो, ॾिसां कीअं नथा छॾियो लॻे। चरियो त न थी पियो कि शादी जे मौक़े ते कुझु थी पए त पोइ आलम आलम कुछ होश कर। खुदा न करे जेकॾहिं कुछ थी पियो त असांजी खुशियुनि जे मथां त पाणी हारजी वेंदो। कुझु बि कोन थींदो। हुननि जो पाणी तागियल आहे असांजो। औरतुनि जे मथां ज़ुल्म करण वारा मुंहिंजे साम्हूं कॾहिं न थी कोन सघंदा। अरे अचो पुसा आलम तूं शोरा पियो था सिधी थी। जेकॾहिं तूं ज़बरदस्ती राणी खे वठी आए न को बि माठ करे कोन वेहंदा। पोइ शादीअ में डिफेड़ ज़रूर विझंदा। चाचा अदी शादी में न हुजे ऐं मां भात मोड़ ॿधी लाला चवराए वञी कुंवार वठी जा ऐं अॼु हुनजे घर में रत जा कोड़ा रहंदी रहे। पोइ इहे ख़ुशियूं कहिड़े कम जो? अॼु मां मल्हार जी निड़ीअ ते रत रखे अदी खे वठी थो अचां। पोइ अदी खे हिते ई रहाईंदासीं ऐं जे अदी खे वापसि बि कयोसीं न त टागड़े खां सवा कोन कंदासीं। घणेई मल्हार मुंहिंजी भेण जे मथां ज़ुल्म कया आहिनि। हाणे हुनखे ॿुधाइणो आहे त आलम खान वो दरियाव आहे, जिथां बहे उतां वाटूं ठाहे। अरे चओ छेड़ा दो लुड़ पखे। या अल्लाह तू खैर कजाए। खैर असां खुशियूं असांजी नसीब कजाए मुंहिंजा मालिक। ये दुनिया दर्दन जो दरिया। रोई सुडकी या फतकी पर तोखे इजाज़त कोन मिलंदी त वञण जी। छो को पिटूं खणी भाउ जी शादी अथसि, मोकल ॾेसि त वञी थी अचे। भाउ जी शादी अथसि, जेकॾहिं भाउ जो लाश घर में पियल हूंदुसि न त बि हिनखे हितां वञण जी इजाज़त कोन ॾींदुसि। तूं एॾो ठाहो कोन आहीं। तो असांजे घर में पेर रखण जी जुरत कीअं कई? निकिर तो बात बंद कर। कहीं है इतने जो इतने पूरा। अचो थी ॾिसां थी तोखे ठाहो कीअं रोके। अदा मां कीअं हला? मल्हार इजाज़त नथो ॾे। न तोखे ख़रीद न आहे कयो जो ज़बरदस्ती तोखे विहारींदो। अच पुछां आलम खान। अदा अल्लाह के वञो, अल्लाह के वञो। न हलो बस बस। आलम खान अब ये भाषा भी रही जोली नहीं मुड़ी वन कौन था मुड़न त तू मुड़ी वन। रूहन जे रिश्तन के दिल था जरे जरे ईज़ा, जरे जरे ईज़ा। ये दुनिया दर्दन
सॾ ॾेई वई हुई जेकर तूं इजाज़त ॾी त मां शाम बुकीअ तां थी अचां। हीअं छो नथी चवें त मां वञी पंहिंजे आशिक सां मिली अचां? इहे हर वक्त जा तुंहिंजा अजाया शक मूंखे हितां भॼण ते मजबूर था कनि। छा तूं हितां भॼी वेंदी निभाई के चाहजी? हाँ भॼंदी वरी भॼंदी। हाँ चओ भॼंदी। मार जेतिरो वणे मूंखे मार। मारण खां सवाइ तूं ॿियो करे बि छा थो सघीं? रोज़ रोज़ जा इहे तुंहिंजा अजाया शक। इन शक खां सवाइ ॿियो तुंहिंजे दिमाग़ में आहे बि छा? अच्छी ॾाढी थी अथई जिंदगी गुज़ारे चुको आहीं पर अॼु ताईं कंहिं माण्हूअ जी सुञाण कोन आहे तोखे। सुञाणा थो तो जहिड़ी मक्कार औरत खे जेका पंहिंजे भाइरनि खे धोखो ॾेई सघे थी उहा मूंसां सची थी। मर हिते मर। ॾिसां त तूं कीअं थी निकिरी। मां हाणे घर खे तालो ॾियो थो वञा। आलम खान जूं ॾाढायूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं थियूं वञनि। मुंहिंजे घर में गिरी मुंहिंजे भाउ खे मारे राणी खे वठी हितां हलियो वियो। अञा तूं चईं थो त असां दरगुज़र थियूं। हाणे दरगुज़र न कंदासीं। हाणे मां ॿुधाईंदुसि आलम खान खे त नाक जो डंकियल बंदूक जो धकियल त बची सघे थो पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। हाणे जेकॾहिं आलम खान पंहिंजे भाउ खे घोट बणाए कुंवर खे वठी घर पहुतो त मां पंहिंजो नालो सुल्तान मटाए छॾींदुसि। लाशनि जा अंबार न लॻाए छॾियमि त मां पंहिंजो नालो मटाए छॾींदुसि। छा पुट ॾिन में वञी गोलियूं हलाए बेगुनाह माण्हू मारींदव? हा मासी घणो सब्र कयो अथमि। हाणे खुलम खुला आलम खान सां ऐलान जंग कंदुसि। खुलो जी अदा। वञ सॼे ॻोठ में ऐलान करे छॾ को बि ॻोठ वारो आलम खान वारनि सां नज़र आयो उहो पंहिंजी मौत जो ज़िम्मेवार पाण हूंदो। इहा ॿाराणी हरकत मां तव्हांखे कॾहिं बि करणु कोन ॾींदुसि। तव्हांखे जेकॾहिं विढ़णो आहे न त सौ सिधो वञी आलम खान सां विढ़ो। बाक़ी इहा किथां जी शराफ़त आहे जो तव्हां ॻोठ वारनि खे पंहिंजी दुश्मनी में शामिल था कयो? मां इहो ॻोठ वारनि खे आगाह करणु थो चाहियां त आलम खान खां परे हटी वञनि। मां बि ॾिसां त आलम खान हाणे पंहिंजे भाउ खे कीअं थो घोट बणाए। चरी छो अची परेशान थी आहीं? अल्लाह ते रखो अल्लाह साईं भलाई कंदो। भाॼई जेकॾहिं हाणे मां हुन घर में वापसि वयसि त मल्हार मूंखे ज़िंदा न छॾींदो। तोखे हाणे उन घर ॾांहुं वापसि कोन छॾींदासीं। भाॼई हू वॾा ज़िद्दी आहिनि। हू मूंखे ज़ोरी वापसि वठी वेंदा। कुझु बि कोन थींदो। छॾ हाणे सूरन जी पचर उथी कमकार जी करे ॼाण मायूं अचण वारियूं आहिनि। भाॼई समूरा दुख सिर्फ मुंहिंजे हिस्से में छो? चरी दुखनि जे पुठियां सुख बि ईंदा। कॾहिं ईंदा भाॼई? जॾहिं मां मरी वेंदसि। अल्लाह ई न कंदो तोखे खोड़ सारी ख़ुशी मिलंदियूं उहे बि तमामु जल्द। अल्लाह ते रख चरी छॾ हाणे हिन ॻाल्हियुनि खे हल कमकार जी कर हली। मां हलाईंदी चुल्हे ते मूंखे अंदरां चांवर आणे ॾे चाढ़े वठां। सुल्तान छा ख्याल आहे? अॼु शाम बुकी आहे कढूं ट्राकोड़ो? न राणा खान न। शादीअ जे तारीख़ ताईं असांखे ख़ामोश रहणो पवंदो। थी सघे थो मां निकाह खां अॻु में दुआ खे भॼाइण में कामयाब थी वञा। तोखां सब्र थिए थो मिठल पर मूंखां सब्र नथो थिए। मां त चवां थो अॼु ई आलम खान जी ख़ुशियुनि खे मातम में तब्दील करे छॾियूं। मिठल सही थो चए सुल्तान। आलम खान खे इज्जत वारी मौत ॾियण खां बहितर आहे त ज़िल्लत वारी ज़िंदगी ॾियूं। जेकॾहिं मिठल दुआ खे भॼाइण में कामयाब थी थो वञे त आलम खान जी ज़िंदगी मौत खां बदतर थी वेंदी। सुल्तान इन खां वधीक ॿियो पाण खे छा घुर्जे? इन करे तूं पंहिंजी कावड़ छॾ ऐं मिठल जो साथ ॾे त जीअं मिठल पंहिंजे मक़सद में कामयाब थिए। मिठल जूं सिर्फ़ ख़बरूं आहिनि। छोरी कॾहिं बि मिठल सां निकिरण लाइ तयारु न थींदी। सुल्तान मां जेकॾहिं दुआ खे चवां बाहि में टपो ॾे त बि उहो पोइ ते न हटंदी।
ओए घर खां छोरी ॿाहिरि छो थी निकिरे? इन करे जो हुन सां ॻाल्हाइण नथो थिए। पहिरीं मोबाइल मोकिलियोमांसि, उहा माइटनि खसे वतसि, ऐं हाणे हुन ताईं मोबाइल पहुचाइण वॾो मसइलो थी वियो आहे। नानी सियाणीअ खे बि ॾाढियूं मिंठूं कयूं अथमि, पर हुन बि जवाबु ॾेई छॾियो आहे। वधीक लालच ॾीस। ॾाढी लालच ॾींदोमांसि, कोई बि इनकार कयो वेठी आहे। इन करे जो बादल ऐं दुआ जे शादीअ जी मुरादीअ जी उम्मीद लॻाई वेठी आहे। शायदि पुफीअ सियाणीअ खे लख बस आहिनि। मोबाइल छोरी ताईं पहुचाइणो आहे न? हा, मूंखे ॾे मोबाइल। इहा मोबाइल राति ताईं छोरी ताईं हूंदी। कंहिंजे हथां मोकिलींदेसि? उनखे तूं छॾ, मोबाइल मूंखे ॾे। अचे सुल्तान, ही वठ। पर हा, ख्याल सां, जेकॾहिं मोबाइल पकड़जी पई न त आख़िरी उम्मीद बि निकिरी वेंदी। ही कान पकड़बी। राति ताईं ही मोबाइल छोरी जे हथ में हूंदी। पोइ ॾिसां त तूं कहिड़ा तो पाड़ा मारी। पिरियां जी याद सताए त छा करियां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां। पिरियां जी याद सताए त छा करियां। मुखां त हूअ हिकिड़ो पल भी नथी विसरे। मुखां त हूअ हिकिड़ो पल भी नथी विसरे। मूंसां नथी जे निभाए त छा करियां। हीअ दुनिया